चाचा हाणे की नंढड़ी तबियत सही आहे? अदा अलाह जो शुक्र आहे, हाणे कुझु बहितर आहे। अलाह जे पारां ख़ैर हुजे, सुभाणे मुर्शिद साईं ॾे वठी वेंदुसि नंढड़े खे। मुर्शिद साईं जो तावीज़ हूंदो त सभु कुझु ठीकु थी वेंदो। पर चाचा जेकॾहिं नंढड़े खे तावीज़ ते ई सही करिणो हो, पोइ डॉक्टर न छाले विया? अदा बुखार तमामु तेज़ हो, अलाह पनाह ॾे डपु हो किथे दिमाग़ ते न चढ़ी वञे, इन करे डॉक्टर ॾे वियासीं। बिल्कुलु सही कयो तव्हां, पर हाणे जॾहिं तबियत सही आहे, पोइ मुर्शिद जा पेर झलण मां कहिड़ो फ़ाइदो? अदा तावीज़ ज़रूरी आहे, माण्हू मुसीबत खां बतल हूंदो आहे। वाह चाचा वाह, अजीब क़ौम आहियूं असीं। पंहिंजे पाण खे मुसलमान सॾायूं था, अलाह ते ईमान रखूं था, मुहम्मद खे नबी मञूं था, क़ुर ते यकीन रखूं था, ऐं शफ़ा वरी पीरनि जे दर ते ॻोल्हियूं था। उहे पीर जेकी माण्हुनि खे त कैंसर जा बि तावीज़ ॾियो छॾनि, पर पंहिंजे बुखार जो इलाज बि आगा खान मां कराईंदा आहिनि। अदा तावीज़नि में क़ुरानी आयतूं हूंदियूं आहिनि ऐं क़ुर में वॾी ताक़त हूंदी आहे। चाचा बेशक क़ुर में वॾी ताक़त हूंदी आहे, पर पाण पढ़ पाण अमल कर। तोखे कलमो पढ़ण बि न अचे ऐं तावीज़ ॿधी पंहिंजे पाण खे हर मुसीबत खां पाक सम्झी, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। हीअ ईअं ई आहे जी बीमार आऊं हुजां ऐं दवा तोखे खाराई वञे। दवा जो असरु उन्ही ते थींदो आहे जंहिंजे पेट में वेंदी आहे। अहिड़ी तरह क़ुर जे इल्म मां उहो ई फ़ाइदो वठंदो आहे जंहिंजी दिलि में क़ुर हूंदो आहे। तावीज़नि जो इस्लाम सां को वास्तो नाहे, इहो कारोबार इस्लाम खां अॻु जो आहे, जिते माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए फुरियो वेंदो हो। पर हज़रत मोहम्मद पाण अहिड़े अमल खां परे रहण जी हिदायत फरमाई। पर चाचा जिते इल्मु न हूंदो न, उते रवायतूं बि मज़हब बणिजी वेंदियूं आहिनि। न अदा इहा ॻाल्हि ग़लति आहे, तोखे ज़रूरु ग़लति फ़हमी थी आहे। मूंखे ग़लति फ़हमी कोन थी आहे, अव्हां जो मथो फिरियो आहे। चाचा जहालत में माण्हू क़बरनि खे ओलिया ऐं ओलियाहनि खे नबी करियो छॾनि, त तावीज़नि ते यकीन करणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मशकूतन शरीफ़ जिल्द सोम हज़रत जाबिर फरमाए थो त उमर अबन हज़म जो पूरो ख़ानदान रसूल करीम वटि इन करे पेश थियो जो नबी करीम मंत्रनि ऐं तावीज़नि खां मने करे छॾी हुई, ऐं इन ख़ानदान जो इहो ई कारोबार हो। दुनिया जी तारीख़ गवाह, जिते ताक़त जो कमु न हलियो उते दीन जो इस्तेमालु थियो आहे। हिजाज बिन यूसुफ खां वठी एंडोलिफ हिटलर ताईं, रासपोतन जी चालाकी खां वठी ज़ियाउल हक़ जी मजलिस ताईं, गौर सां मुतालो कयो त अव्हांखे इहा ई दीनी टेक्निक ॾिसण में ईंदी। असांजा पीर बि के इन्हनि खां मुख़्तलिफ़ नाहिनि। दीन जो इस्तेमालु करे दौलत कमाई थी वञे, ऐं असां में एतिरी बि सम्झ नाहे जो इन ॻाल्हि खे सम्झी सघूं त जिते दीन हूंदो आहे उते दौलत जो कमु न हूंदो आहे, ऐं जिते दौलत हूंदी आहे उते दीन कमज़ोर हूंदो आहे। असां जहालत जी ऊंधा में एतिरा त गर्क थी विया आहियूं जो असां इन्हनि पीरनि जा पेर चुमण में बि शर्म महसूसु नथा कयूं। असां वटि पीरी मुरीदी में कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि, इहा ॻाल्हि कंहिंखां बि लिकल कोन्हे। मुरीदी जो मर्ज़ असां में तेज़ी सां वधंदो पियो वञे। कुझु सदियूं पोयां ॾिसूं त माण्हू सिर्फ़ु असाबनि जा मुरीद हुआ, पोइ बादशाहनि जा थिया, ऐं पोइ इहो मर्ज़ एतिरो त फैलिजणु लॻो जो माण्हू वज़ीरनि जा बि मुरीद थियणु लॻा। बरे सगीर में अंग्रेज़नि जी आमद इन अमल खे कंहिं हद ताईं रोके रखियो, पर पाकिस्तान ठहण खां पोइ जॾहिं असां ॿीहर शुरूआत कईसीं त टके जहिड़नि माण्हुनि खे बि मुर्शिद बणाए छॾियोसीं। अॼु हर शहर जी हर घटी में तव्हांखे ॿियो कुझु मिले न मिले, पर साईं बाबा ज़रूरु मिलंदो। मार्केट में एतिरियूं दवाऊं न आहिनि जेतिरा तावीज़ आहिनि। ॿार जो तावीज़, नज़र जो तावीज़, ज़ाल जो तावीज़, मुड़ुस जो तावीज़, मोहब्बत में जुदाई हुजे या घर में जहिड़ो, हर शइ जो तावीज़ दस्तियाब आहे। अक्सर तावीज़ी बाबा इन अमल खे इंसानियत जी ख़िदमत जो नालो ॾींदा आहिनि, पर हक़ीक़त हीअ आहे जेॾी वॾी बीमारी हूंदी आहे क़ीमत ओतिरी वॾी वरिती वेंदी आहे। असां पंहिंजी जहालत में एतिरा त अंधा थी विया आहियूं जो असांखे इहो सोचण जो मौक़ो बि नथो मिले त दुनिया कीअं पई हले। जापान खां वठी अमेरिका ताईं दुनिया जी हर सुधरियल क़ौम खे ॾिसो, उन्हनि जी तरक़ी जो राज़ कारो धागो या तावीज़ न, पर उन्हनि जी इल्मी जदोजहद ऐं अमली महिनत आहे। हिकु अलाह ते यकीन रखो था त इन यकीन सां अॻिते वधो। जेको ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो करे थो, उहो ई ॾुख सुख जो बि साथी आहे। ख़ुदा पाण फरमायो आहे त कुल नफ़्स ज़ाइक़तल मौत, हर जानदार खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। पोइ इन हक़ीक़त खां इनकार छो? इन्ही पीरी मुरीदी में असां पंहिंजा नसल खपाया, पर न हालात बदिलिया न ख़यालात बदिलिया। आसमानी उसूल ॿुधाइनि था त हरकत में बरकत आहे। पंहिंजे नसल खे नई वाट ॾेखारियो, नई मंज़िल ॾेखारियो। ग़ुलामी जी इन गार मां निकिरी पंहिंजे पाण खे परखो। मुंहिंजे दड़े जी तारीख़ ॿुधाए थी त अहिड़ी ज़िंदगी असांजो शान नाहे। मारिया रोबिन्सन चयो हो त को बि इंसान माज़ी में वञी नई शुरूआत नथो करे सघे, पर अॼु नई शुरूआत करे हिकु रोशन मुस्तक़बिल ज़रूरु ठाहे सघे थो। पंहिंजी सोच खे तब्दील करे पंहिंजे पाण खे बदिलायो, पंहिंजे पाण खे तब्दील करे पंहिंजे हालात खे बदिलायो। यादि रखो ज़िंदगी जो मुख़्तसर हुजण बि हिकु पैगाम आहे, ऐं इन मुख़्तसर ज़िंदगी में जेको पंहिंजी मंज़िल माणे उहो ई असल इंसान आहे।